सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अॼु असांजो किसो आहे हिकु बादशाह ऐं वज़ीर जी, ईअं सम्झो त मुक़ाबले जो। ॻाल्हि था कनि त हिकिड़ो बादशाह हो, सो पंहिंजे दरबार लॻी पई ऐं ॻाल्हियुनि कंदे बादशाह पंहिंजे वज़ीर सां ॻाल्हियुनि में टकराइजी वियो। बहस छिड़ी वियो त बादशाह चयो त इल्मु वॾो आहे। बादशाह चयो त इल्मु वॾो आहे। वज़ीर तूं छा थो चईं? वज़ीर चयो त साईं इल्मु त आहे, पर मां चवंदुसि त अकुलु वॾो आहे। इल्म जी बि अहमियत आहे, पर अकुलु वॾो आहे। बादशाह चयसि त कीअं? वज़ीर बादशाह खे खोड़ मिसाल ॾिना, दलील ॾिनई, पर बादशाह उन्हनि मां मुतमिन न थियो। बादशाह पंहिंजी ॻाल्हि तां लहे ई न। बादशाह चए त जंहिं वटि इल्मु आहे उनखे अकुल जी कहिड़ी ज़रूरत आहे, इल्मु वधीक आहे। वज़ीर चए त साईं बराबरि इल्मु सुठी शइ आहे, पर जे उन इल्म वारे माण्हू वटि अकुलु न हूंदो, ॾाहप न हूंदी, त उनजो इल्मु ई अजाइबु आहे, उहो इल्मु कंहिं कम जो न आहे। बादशाह हिकिड़ी ॻाल्हि ते, वज़ीर ॿी ॻाल्हि ते। बादशाह हिनखे चयो त वज़ीर ठीकु आहे, जेकॾहिं तूं नथो मञी त हाणे इन तुंहिंजी ॻाल्हि जो आज़मतो था वठूं, तजुर्बो था कयूं। साईं जीअं चओ। बादशाह चयसि जे तुंहिंजी ॻाल्हि निकिती कूड़ी त तोखे वज़ीरीअ तां मां हटाईंदुसि, न त तोखे ॾिनबो इनाम। वज़ीर हाणे बादशाह सां कहिड़ो बहस करे? बादशाह खे चई त साईं जीअं तव्हांजी मर्ज़ी। बादशाह चयसि वज़ीर हाणे ॿ ॻाल्हि ॿुध, तूं थो जीअं अकुलु वॾो आहे, तूं पाण खे बि अकुल वारो थो सम्झी। हाणे तूं जो अकुल वारो आहीं त ज़ाहिर आहे तुंहिंजो औलाद बि अकुल वारो हूंदो, तुंहिंजो जेको औलाद थींदो उहो बि अकुल वारो हूंदो। हाणे तो पाण ॿुधायो आहे त तुंहिंजे घर आहे उमेदवारी। हाणे था तुंहिंजे इन सवाल खे, तुंहिंजे इन जवाब खे आज़माई। हाणे ॿुध, जे तोखे ॼमे पुट त पोइ छा कबो जो उनखे तो वटि न, अहिड़े हंधि उनखे निपाईंदासीं जिते न पढ़ी सघे, छो जो तूं चईं थो इल्म जी ॻाल्हि ज़रूरत ई न आहे, न पढ़ी सघे, न वरी पढ़ियल माण्हुनि जो उनखे माहौल मिले जो उन्हनि सां कचहरी करे या उतां सिखे। माना हिकिड़े ॼट के माहौल में उनखे राईंदासीं। पोइ ॾिसूं त तो वारी ॻाल्हि सही थिए थी त अकुलु वॾो आहे, छो जो तुंहिंजे करे हुन में अकुलु त हूंदो, इल्मु न हूंदुसि। पोइ इन ॻाल्हि खे आज़माईंदा। वज़ीर वीचारो वियो विसी। हाणे बादशाह जो हुकुम ॿुधी वज़ीर वीचारो विसी वियो, पर हाणे बादशाह जो ज़िद हुयो त हिन चयो साईं जीअं तव्हांजो हुकुम हुजे। बादशाह चयो ठीकु आहे, पोइ ॾिसंदासीं त कीअं थो तुंहिंजो पुटु अकुल वारो थिए, इल्म वारनि खां वधीक थिए। वज़ीर खे साईं तव्हांजी मर्ज़ी। वज़ीर वीचारे खणी ॻाल्हि क़बूल कई। अलाह जी कुदरत, कुझु ॾींहंनि खां पोइ वज़ीर खे पुटु ॼाओ। वज़ीर खे पुटु ॼाओ, बादशाह खे ख़बर पई। बादशाह जो फ़ैसिलो अॻई थियल हो। बादशाह हुकुम कयो त वज़ीर खे, वज़ीरज़ादो जेको ॼाओ आहे, वज़ीर जो पुटु, इन खे महल में ई, पर अणपढ़ियल जेके सफ़ा सादियूं हुजनि, ॼट के माहौल जूं दायूं, उन्हनि जे हवाले कयो त उहे हिन जी परवरिश कनि ऐं रहे बि उन्हनि जे माहौल में, ॿाहिरि न निकिरे। वज़ीर वीचारे कुसंदे कुसंदे बादशाही हुकुम जी तामील कई। नंढड़ो उन दायुनि अहिड़नि जे हवाले कयनि जेके वीचारियूं अणपढ़ियल, सफ़ा झटके माहौल जूं हुजनि। वज़ीरज़ादो उते पलिजे निपाइजे पियो। ॾींहं गुज़रंदा रहिया। अॼु नंढो सुभाणे वॾो। नेठ अची छोकिरो सम्झ भरियो थियो, पर हुनखे ॿाहिरि निकिरणु न ॾिबो हो, माहौल उन में पियो रहे, झटके माहौल। न हिनखे पढ़ाइनि, न वरी पढ़ियलनि जी सोबत हिनखे नसीब थी। किसो कोता अखर अची छोकिरो जवान थियो। जॾहिं छोकिरो जो जवान थियो त हिनखे दिलि में ख़्यालु पैदा थियो छोकिरे खे, छो जो पुटु त वज़ीर जो हो, माना हुन में उहे जरासीम अकुल वारा त हुया न। छोकिरो जो जवान थियो त हिन दिलि में ख़्यालु कयो त मां ॾोह कहिड़ो कयो जो मां अहिड़े माहौल में पियो थो रहां, ईअं सम्झो त सज़ा पियो थो मां भोॻियां, मां कहिड़ो ॾोह कयो आहे। चवंदा आहिनि विढ़नि सान लताड़ थियनि ॿूढ़ा, मां तजुर्बे जे करे पियो थो पंहिंजी ज़िंदगी विञायां।
सोचींदे सोचींदे ही भॼण जूं अटकलूं ॻोल्हणु लॻो त को विथी मिले त हितां भॼां। हिन माहौल में त मां मरी वेंदुसि। नेठि हिकिड़ी राति हिनखे को वजु मिली वियो, ही उतां महिल मां खिसकी भॼी हलियो वियो, उन माहौल मां निकिरी हले वियो। उन ई शहर में हिकिड़ो वॾो सौदागर रहंदो हो, उन बादशाह जे शहर में, जिते इहो वज़ीर जो पुटु। उन ई शहर में हिकिड़ो वॾो वापारी सौदागर रहंदो हो, वॾो शहर जो वॾो सौदागर हुयो। उहो वापार जे सांगे कॾहिं कहिड़े मुल्क कॾहिं कहिड़े मुल्क परे परे ताईं पियो वापार कंदो हो। पोइ तॾहिं त सवारीअ जूं सहूलियतूं न हूंदियूं, पाणीअ जा ॿेड़ा हूंदा हुआ। पोइ कॾहिं कॾहिं तूफ़ान अचनि ऐं ॿेड़ा तबाह थी वञनि। पोइ हिन पंहिंजे ज़ाल खे चई छॾियो हो, उन सौदागर, त मुंहिंजो कमु अहिड़ो आहे, ईअं सम्झणु मौत जे मुंहुं आहे, ऐं इंसान जे हयातीअ ते को भरोसो न आहे, कज़ा पुछी कान ईंदी आहे। मां जो वञा थो, कोशिशि इहा कंदुसि 6 महीने 8 महीने भला साल में मोटी अचां। पर जे इतफ़ाक़ आहे कॾहिं मूंखे देरि थिए त तो कहिड़ो ॾोह कयो जो तूं सॼी उमिरि मुंहिंजे इंतज़ार में वेठी हुई। कॾहिं मूंखे का अहिड़ी देरि थी वञे जे 2 साल थी वञनि ऐं मां 2 सालनि में न अचां, त पोइ मुंहिंजे पारां तोखे इजाज़त आहे, ईअं सम्झ तो ते फर्ज़ु आहे त तूं 1 साल मुंहिंजी इंतज़ार मुंहिंजे हक़ में वेह। इदत थींदी आहे 4 महीना, पर तूं मुंहिंजे लाइ साल ॿियो जेको आहे त मुंहिंजे हक़ में वेह, मतिलबु 3 साल। उन खां पोइ भली तूं वञी ॿियो हक़ कजां, मुंहिंजी तो ते मयार न थींदी। जे हयाती हूंदी मोटी आयसि त बि मां तोखे मयार कोन ॾींदुसि, छो जो 3 साल वॾो अरसो आहे। इहा ज़ाल खे चई ऐं सौदागर त वियो हलियो वापार ते। रब जी कुदरत, हिन दफ़े जो सौदागर वियो त सौदागर जेको 6 महीने 8 महीने मोटंदो हो, कॾहिं त जल्दी बि मोटंदो हो। बराबरि सौदागर खे 2 साल गुज़री विया, सौदागर न अची न आयो। 2 साल जो गुज़रिया त हाणे ज़ाहिर आहे इंसान आहे, इंतज़ारु करे करे ॾींहं ॻणींदे ॻणींदे 2 साल गुज़री विया, हे जो न आयो त हिनखे पंहिंजे मुड़ुसु चई वियो हो, हिन जी ज़ाल ईअं कयो त हाणे मूंखे मुड़ुस जो हक़ इजाज़त मिलियल हुई, 2 साल थिया हिन न आयो आहे, हाणे 1 साल मां हुनजे हक़ में वेहां थी। जे आयो इन साल में त ठीकु, न त पोइ मां आज़ादु आहियां। हीअ वरी 1 साल ॿियो बि हुनजी इद्दत में वेठी। जंहिं राति वज़ीरज़ादो जिंदु छॾाए भॻो, महिल मां इन माहौल मां वज़ीरज़ादो भॻो, उन राति हिन माईअ जा 3 साल जो मुदो जेको हुयो उहो पूरो थियो। 3 साल जो मुदो माना मुड़ुस जे हक़ खां उहा आज़ादु थी, मुड़ुस जे हद खां उहा आज़ादु थी। उन राति माईअ खे पूरा उन राति 3 साल थिया। 3 साल हुन इंतज़ार में गुज़ारिया अकेलो। हाणे जो मुड़ुस ऐं मुड़ुस पाण इजाज़त ॾेई वियोसि, हाणे जो हे मुड़ुस जे हक़ खां आजी थी त हिन उन राति पंहिंजी बांधीअ खे चयो त हाणे तूं हेठि लही बीह दर वटि, बहाने सां को माण्हू मूं वटि वठी अच, को माण्हू मूं वटि वठी अच। न ॼाण त जेको बादशाह हुयो उतां जो, जंहिं वज़ीर सां शर्त रखी, उहो बादशाह बि चमड़ा पोश कयूं ऐं शहर जो वास हलण लथो, उहो बि आयो पिए बाज़ार में। बादशाह खे चमड़ा पोश हुजनि, मतिलबु आम कपिड़ा हुजनि। बादशाह बि उतां टपियो, बानी दर ते बीठी, बानी खे हुन चयो त को माण्हू मूं वटि वठी अच। सो बानी उते दर ते बीठी, बादशाह जीअं उतां टपियो त बानी बादशाह खे जो ॾिठो त हिन बादशाह खे सॾियो, बादशाह खे सॾियईं त बादशाह हिन ॾे निहारियो। हिन बादशाह खे चयो त अदा मां रत्न ज़ाल आहियां, बेवा आहियां, मुंहिंजी ढगी आहे, सो अॼु अलाए छो खेटो कयो अथई, महिरबानी कर मूंखे ढगी ॾुही ॾे, मां अकेली आहियां, मूंखे ढगी ॾुही ॾे। हिन जो इहो चयसि त बादशाह हूअं बि निकिरे पियो वाह सवाह ते, त बादशाह खे बि ईअं क़्यास अची वियो त हाणे भला मिंथ करे थी वञांसि त। चई हल। ही बानी हिनखे अंदरि वठी आई, बानी हिनखे अंदरि वठी आई, हुन सौदागर जो जेको घरु हुयो उन में अंदरि वठी आई, अची हिकिड़े कमरे में हिनखे विहारे।
हिनखे वेहारे चई अदा वेह त मां तोखे सॾु थी कयां। हुनखे वेहारे पाण वई सो वञी पंहिंजी मालकियाणी जेका सौदागिराणी उन खे चई त मां हिकिड़ो माण्हू वठी आई आहे। उन माईअ सोचियो त पहिरियों इहो त ॾिसां त को अकुल वारो आहे या ईअं आहे को मोगो मटर। को मोगो मटर त कोन जी मथे में लॻो आहे, पहिरियों हिनजो अकुल परखिया। सो हिन माईअ छा कयो जो ईअं सम्झ त हिनजो अकुल जो अंदाज़ो लॻाइण लाइ हिन ईअं सम्झ त माईअ पंहिंजे दिलि में ॿ टे गुज़ारतूं ठाहे रखियूं त जंहिं मां अंदाज़ो लॻायां त हीउ अकुल वारो आहे या चरियो आहे। हिन छा कयो जो बानीअ खे हिकिड़े थाल में ॿ गिदरा ॾिनई, हिकिड़ो कचो हिकिड़ो पको। गिदरा ॾिनई हिनखे थालीअ में विझी, हिकिड़ो कचो हिकिड़ो पको। बानी खे चई त हे हुनखे ॾेई आहे। बानी हिन वटि गिदरा खणी आई थालीअ में, हिकिड़ो कचो हिकिड़ो पको। बादशाह जे अची अॻियां रखियईं। बादशाह छा कयो जो छुरी बि खणी आई, गिदरा बि खणी आई। बादशाह ॾिठो त हिकिड़ो कचो हो हिकिड़ो पको हो। बादशाह छा कयो जेको पकल गिदरो हुयो उनखे कटे ऐं बादशाह खाई छॾियो, ऐं कचो गिदरो जेको ॾिठई त कचो आहे बादशाह उनखे छॾे ॾिनो। पको गिदरो खाई, कचो छॾे ॾिनई। बानी घड़ी खां पोइ मोटी आई, ॾिसे त हिकिड़ो खाई छॾियो अथई, हिकिड़ो पियो आहे। बानी उहो थाली खई गिदरे समेत वञी मालकियाणी खे ॿुधाईं त पको खाधो अथई ऐं कचो ॾिनो अथई, वापसि कयो अथई। हिन चयसि त ठीकु आहे सुठो जो, हाणे हीअं कर उथी सो हिकिड़े थांव में विधई थधो पाणी, हिकिड़े में विधई गरम पाणी। हिकिड़े थांव में थधो पाणी, ॿिए में विधई गरम पाणी। चई हाणे हे खणी वञ, हे वञी हुनजे अॻियां रख। हिकिड़े में थधो हिकिड़े में गरम पाणी। बानी ॿई थांव खणी आई, अची हिन जे अॻियां रखी। बादशाह जो ॾिठो त ॿ थांव हुया, ॿिन्ही में पाणी हो। त बादशाह चयो त हाणे ॿिनि में पाणी छो? हथ जो लाइ ॾिठई त हिकिड़ो थधो हो हिकिड़ो गरम हो। बादशाह छा कयो जेको थधो पाणी हुयो उन मां गिलास भरे बादशाह पाणी पीतो, ऐं जेको गरम पाणी हुयो बादशाह वरी छा कयो जो उन सां हथ मुंहुं धोतई। गरम पाणीअ सां हथ मुंहुं धोतई। हथ मुंहुं धोई थांव ख़ाली कई। बानी आई, बानी अची ॾिठो त थांव ख़ाली लॻा पिया आहिनि। बानी वरी वञी सौदागिराणी खे हक़ीक़त ॿुधाई त हिकिड़ो पीतो अथई ऐं हिकिड़े सां हथ मुंहुं धोतो अथई। इन ते सौदागिराणी मिली थोरो खिली। सौदागिराणी थोरी खिली, वरी हिनखे चई त ॾिनईसि मुश्क। मुश्क ॾिनईसि जंहिंमां ख़ुशबू थींदी आहे। चई त हीअ खणी वञ बादशाह वटि, इन माण्हूअ ॾे खणी वञ। बानी मुश्क खणी आई, अची हिन जे अॻियां रखी। मुश्क अतरो वांगुरु थींदी आहे, ख़ुशबू थींदी आहे। बादशाह जो ॾिठो त मुश्क हुई त हुन बादशाह छा कयो जो आहे मुश्क खणी कपिड़नि खे बि मखियईं, कपिड़नि खे बि मखियईं, वरी थोरो ईअं ख़मीस परे करे पंहिंजे जिस्म खे बि मखे टेक ॾेई बिस्तरे ते वेही रहे। बानी ॾिसे पई। बानी वञी उहा ख़बर पंहिंजी मालकियाणी खे ॿुधाई त तो जेका मुश्क ॾिनी सा कपिड़नि खे बि हईं अथई, पंहिंजे जान खे बि हणी ॾाढो टेकियो वेठो। हाणे बानीअ जो हिनखे अची इहो ॿुधायो त हिन सौदागिराणी बानी खे चयो त हे मुंहिंजे कम जो न आहे, माना हे त को सफ़ा भूख बसर आहे। हिनखे ॿाहिरि कढ, हिनखे ॿाहिरि कढ, वञी ॿाहिरि बीह, ॿियो को माण्हू वठी आहे। हे मुंहिंजे कम जो न आहे, ॿियो को माण्हू वठी। बानी आई सो हिनखे चई त बसि वाह, ऐं बसि ज़रूरत न आहे, बसि तूं वञ, बसि तूं वञ। बादशाह परेशान थी वियो त मूंखे वठी आई ॻऊं जे लाइ, हे गिदरा खणी आई, पाणी खणी आई, मुश्क खणी आई, वरी हाणे चए थी त ज़रूरत बि न आहे, छा चकर आहे? पर हाणे हिते बादशाही वेस में त कोन हुजो हुन ते रोबताब करे। बादशाह थोरो परेशान थी वियो। हीअ ईअं सम्झणु धिका ॾियणु लॻी हिनखे, बसि हाल तुंहिंजी ज़रूरत न आहे। बानी हिनखे ॿाहिरि कढी आई। बानी ॿाहिरि कढी आई। बादशाह वाइड़ो लॻो पियो हुजे, बादशाह वाइड़ो लॻो पियो हुजे। बादशाह थोरो अॻिते वियो, पर हाणे बादशाह जो अकुलु कमु न पियो करे। एतिरे में उहो छोकिरो जेको वज़ीर वारो पुटु जेको महल मां भॻो, उहो बि भॼंदो भॼंदो पियो अचे, सहकंदो सहकंदो पियो आयो। हितां जो टपियो त बानी हुनखे ॾिसी बानी हुनखे सॾु कई। बादशाह थोरो अॻिते वरी जो हिनजो ॻाल्हि ॿुधई त बादशाह लिकी ऐं हिनखे ॾिसे त बानी वरी ॿिए खे सॾु कयो आहे, हिन माईअ ॿिए खे सॾु कयो आहे। बानी हुनखे चयो त बाबा रनज़ाल आहियां, मुंहिंजी ढगी जेका आहे सा मूंखां ॾुभे कान थी, अॼु खेटो कयो अथई, हल मूंखे ढगी ॾेई। वज़ीर साहिब बीही ऐं हिनखे चयो त अमां मूंखे ढगी ॾियण त कान थी ॾांहुं अचे, मां कॾहिं ढगी ॾुधी त कान्हे।
पर हल भला हाणे तूं चईं थी मुंझी पई आहियां, हल भला कोशिशि हली कयूं था। अब हल अलाह ख़ुशि कंदी। बानी हिनखे अंदरि वठी वई। बादशाह चयो त भेण माना चकर छा आहे, ढगी त मूंखां बि कोन ॾोराई, वरी हिनखे बि ढगीअ लाइ थी चए। भला बीह। बादशाह हुते लिकी ऐं दर वटि बीह रहियो त ॾिसां त चकर छा आहे। बादशाह लिकी बीह रहियो त भेण ढगीअ जो बहानो आहे, चकर को ॿियो आहे। बादशाह हुते लिकी बीह रहियो। हीअ सभिनी खे पई थी अंदरि वठी वञे। बादशाह हुते लिकी बीह रहियो। बानी हिन छोकिरे खे अंदरि वठी आई, वज़ीरज़ादे खे अंदरि वठी आई। हाणे हिनखे वेहारी कमरे में, हिनखे चई अबा वेह त मां अचां थी। वेही वञी हुन सां ॻाल्हि कई। साॻा हुन ॿ गिदरा ॾिनसि, हिकिड़ो कचो हिकिड़ो पको, अची हिनजे अॻियां रखे। वज़ीरज़ादे गिदरा जो ॾिठा त हिकिड़ो कचो हिकिड़ो पको, छुरी पई हुजे। वज़ीरज़ादे छा कयो जो कचो ऐं पको पहिरियों छा कयईं जो उन्हनि जूं जीअं चती ठाहे, चती हणिबी आहे गिदरे खे, ईअं चतियूं ठाहे चतियूं हई गिदर खे, ॻाढ़े खे चती हई ऐं जेको कचो गिदरो हो उन खे बि हिन चती हई। छा कयईं जो पोइ चतियूं कढी, जेके ॻाढ़े जूं पके जूं चतियूं हुयूं उहे विधईं कचे में, ऐं कचे वारियूं जेके चतियूं हुयूं उहे विधईं पके में। उहे हणी वरी रखियईं थाल ते। बानी आई ॾिसे त हिन हे कमु कयो आहे। बानी थाल खयो वञी मालकियाणी खे ॾिनी। मालकियाणी ॾिठो त हुन चतियूं हुयूं, हुन पके जूं चतियूं हयूं अथई, कचे विधियूं अथई कचे में, कचे जूं चतियूं जेके आहिनि उहे विधियूं अथई पके में। सौदागराणी हिनखे चयो त ठीकु आहे। वरी हिनखे ॾिनई पाणी ॿिनि थावनि में, साॻियो जीअं बादशाह खे मिलियो हो, कोसो ऐं थधो पाणी। अची हिनजे अॻियां रखी। हिनजे जो अॻियां रखी वज़ीरज़ादे ॾिठो त पाणी आहे, ॾिठई हथु लाइ त हिकिड़ो थधो आहे ॿियो कोसो आहे। सम्झी हिन छा कयो जो ॿई पाणी हिकिड़े थांव में गॾाए, ॿई पाणी हिकिड़े थांव में गॾाए। हिकिड़े में गरम हुयो, ॿिए में थधो हुयो। हिन छा कयो जो ॿई पाणी हिकिड़े ई थांव में, मिसाल गरम जेको हुयो त उहो थधे में गॾाई, या थधो जेको हो सो गरम में, पर माना ॿई पाणी हिकिड़े थांव में न गॾाया। हूअं धारा धारा हिन ॿई पाणी हिकिड़े थांव में गॾाया। थांव में गॾाए रखियईं। बानी आई ॾिठई, वरी खणी वई हली। वरी मालकियाणी खे ॿुधाई त हिन पाणी गॾायो आहे हिकिड़े थांव। हुन वरी हिनखे मुश्क ॾिनी। मुश्क जो ॾिनईंसि, मुश्क हाणे हिन जे अॻियां रखियईं। वज़ीरज़ादे ॾिठो मुश्क, हिन छा कयो जो आहे मुश्क खईं, जंहिं खट ते वेठो लथो खट तां, खट जो पाओ मथे करे ऐं उते थोरी खॾ खोटे। खट जो पाओ मथे करे हिन छा कयो जो उते थोरी खॾ खोटे, जेका मुश्क हुई उतां चपटी हिते उन खॾ में विझी वरी मथां मिटी ॾेई छॾियईं। वरी ॿियो पाओ खोटे, वरी उन में मुश्क विधईं, वरी उनखे पूरे छॾे। टियों पाओ माना ईअं खट जा पावा खोटे, उते खॾ खोटे, उन में मुश्क विझी हिन पूरे छॾी। बानी ॾिसे पई, बानी ॾिसे पई। बानी वञी सौदागराणी सां ॻाल्हि कई त तो जेका मुश्क ॾिनी उन हीअं कयो। सौदागराणी चयसि त ॾाढो भलो थियो, हाणे तूं हीअं कर, हाणे वञी इनखे चयो जेको वठी आई आहे न, इनखे चयो त तूं हींअर वञ, असां तोखे पाण ई ॻोल्हे लांदासीं, बसि तूं हींअर वञ, असांजो कमु आहे, असां तोखे पाण ई ॻोल्हे लांदासीं। वज़ीरज़ादो उथियो, ॿाहिरि निकितो, माना हुनखे धिका ॾेई कढियईं। वज़ीरज़ादो पाण उथियो, हे ॿाहिरि निकितो। बादशाह सॼो लका ॾिसे पियो। बादशाह खे अची हुरा खुरा थी त हे छा, मूंखे धिका ॾेई कढियो न, हे अकेलो पियो थो अचे, इन में को राज़ आहे। पर कीअं ख़बर पए, ख़बर पवंदी इन वटां जेको हिन महिल निकितो आहे। बादशाह तकिड़ो वञी ऐं हिन छोकिरे खे ॿांह खां पकड़ी, ॿांह खां पकड़ी हो अॻई वीचारो उतां भॼी निकितो हो। चवंदा आहिनि चोर खे ॾाढ़ी में कखु, त हिन वीचारे खे कोखी त बिना को कोटवाला अलाए केरु आहे मूंखे पकड़ियो अथई। हिनखे चई छोकिरा केरु आहे, बेगा वक़्त में छो पियो थो रुली। छोकिरी दिलि जले हिन चयो त मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, कमु हुयो थोरो, उन कम सां मां ॿाहिरि निकितो हुउसि। बादशाह खे त हिनखे पकिड़ो त हिन खां राज़ वठां। बादशाह चयसि त न, बादशाह चयसि त न, तूं चोर आहे, तूं चोर आहे, हल। छोकिरो चए त मां चोर न आहियां। बादशाह चयसि त तूं चोर आहे। हे सम्झी वियो त माना को कोटवाल आहे, मूंखे पकड़ियो अथई। पर हाणे काॾे वञे, हुन खणी बादशाह हिनखे क़ाबू कयो। बादशाह हिनखे हे वीचारो दाहूं पियो करे, पर बादशाह हिनखे वठी
सिधो आयो अची क़ैद खाने में उछलाईंसि। क़ैद खाने में उछलाईं। बादशाह चौकीदार जेके हुते क़ैद खाने जा हुया, बादशाह उन्हनि खे हुकुम कयो त सुभाणे सुबुह जो हिनखे मुंहिंजे दरबार में हाज़िर कजो। जंहिंखे मां वठी आयो आहियां सुभाणे सुबुह जो मुंहिंजे दरबार में हिनखे हाज़िर कजो। छोकिरो वीचारो परेशान, ख़बर बि कान पई पए। ॾुखी सुखी राति वई गुज़री। सुबुह थियो, बादशाह दरबार में आयो। वज़ीर जे लाइ बादशाह जो हुकुम हुयो त नौकर हिनखे दरबार में वठी आया। वज़ीर ॾिठो पंहिंजे पुट खे सुञातईं। वज़ीर पंहिंजे पुट खे सुञातो। रहंदो त उन महल में हो, पर रहंदो ई हुननि वटि हो। बाक़ी न त ख़बर त हुयसि त हे मुंहिंजो पुटु आहे। वज़ीर हुन छोकिरे खे बि ख़बर हुई, तॾहिं त छोकिरो तां भॻो। जॾहिं मां पुट बि वज़ीर जो आहे त हिन माहौल में छो थो रहां। त वज़ीर पंहिंजे पुट खे जो ॾिठो, अड़े हे छा। वज़ीर वीचारो ठरी वियो। पर हाणे तरस बादशाह जो राज़ ॾिसां, चुपड़ी करे बीह रहियो। हाणे बादशाह जो राज़ ॾिसां त पोइ ॻाल्हाए। छोकिरो साम्हूं बीठो हुजे, हिते बादशाह हकल कई। बादशाह हकल करे छोकिरे ॾे। बादशाह चए त छोकिरा ॾे ख़बर राति ढगी कीअं ॾुधई। छोकिरा ॾे ख़बर राति ढगी कीअं ॾुधई। छोकिरो सम्झी वियो त न, माना चोरी ॿोरी चकर न आहे। हे जेको राति मां मथे वियो हुउसि, जेको माई मूंखे वठी वई हुई, हे उन जे लाइ। पर हिनखे ख़बर कीअं पई, माना हे बि को ते वियो हो, हे बि को ते वियो हो। त बादशाह चयसि त ॾे ख़बर राति ढगी कीअं ॾुधई। छोकिरे चयसि त जीअं तव्हां ॾुधी। सम्झंगी माना हे वियो हो न, तॾहिं हिनखे ख़बर आहे न। छोकिरे ठहप जवाबु ॾिनसि, जीअं तव्हां ॾुधी मां बि ईअं ॾुधी। हाणे बादशाह त ॾुधी कान, बादशाह खे त बेइज़्तो करे कढियुनि। त बादशाह चयसि त ईअं वरी कीअं, ईअं वरी कीअं, मूंखे सच ॿुधाए। हिन चयसि जीअं तव्हां ॾुधी तीअं मां ॾुधी। बादशाह चयसि सच ॿुधाए, न त फांसी ॾींदुसि। सच ॿुधाए, न त फांसी ॾींदुसि। छोकिरे चयसि त बादशाह सलामत, भले मूंखे तव्हां फांसी चाढ़ियो, तव्हां बादशाह आहियो, तव्हांखे मां कुझु नथो चई सघां, तव्हां भले मूंखे फांसी चाढ़ियो, पर जे पुछो था ढगीअ जो, त ढगी जीअं तव्हां ॾुधी तीअं मां ॾुधी। ढगी जीअं माना हे सम्झी वियो त चकर मां खे जेको हे पकड़ियो अथनि, सो सिर्फ़ु इन हिसाब में पकड़ियो अथनि। त भले मूंखे फांसी चाढ़ियो, बाक़ी ढगी जो पुछो था त ढगी जीअं तो ॾुधी तीअं मां ॾुधी। बादशाह हुकुम कयो त हिनखे फांसीअ ते टंगियो। वज़ीर वीचारो ठरी वियो। हाणे बादशाह जी अखि ॾिठई जलालीअ में हुजे ऐं मुंझी पियो त चकर छा आहे, छाजी ढगी आहे, छा आहे, बादशाह छा थो पुछे, ऐं छोकिरो छा थो बादशाह खे चए। हाणे माहौल ततलो, वज़ीर ॻाल्हाए न पियो सघे। छोकिरे खे खणी सिपाहियुनि पकड़ियो, हिनखे फांसी घाट जिते हुजे ओॾे वठी हलिया। बादशाह दिलि में ख़्यालु कयो, हाणे बादशाह त सॼो सम्झे पियो त छोकिरे जो को ॾोह कोन्हे, पर बादशाह चयो, दिलि में सोचियो त हाणे हिनखे दाबो थो ॾियां। साह प्यारो आहे, पाण ई हिते नमूना थो करे, जेॾीमहिल उते पहुचंदो त मौत जी भव खां पाण ई सॼी ॻाल्हि कंदो, सॼी ॻाल्हि कंदो। पर छोकिरो साईं अहिड़ो कुझु ॼण भित। हाणे हिनखे वठी आया फांसी घाट ते। सॼे शहर में हू हवा थी वई त भाउ नौजवान आहे हिकिड़ो, हिनखे अचे थी फांसी थी अचे, बादशाह फांसी थो ॼाराएसि। दरबार में बि इहा ॻाल्हि हली त ढगीअ जो अलाए कहिड़ो मसइलो आहे, माना माण्हुनि खे ख़बर न पई पए, पर आहे का गुज़ारत अलाए छा आहे। बादशाह थो पुछेसि, छोकिरो थो चए जीअं तो ढगी ॾुधी तीअं मां ॾुधी, जीअं तो ॾुधी तीअं मां ॾुधी। सो हाणे बादशाह हुन ते थो चएसि त नथो ॿुधाई, तोखे फांसी आहे। सॼे शहर में इहा ॻाल्हि हुई। तव्हां त बानी जो बाज़ार में आई सौदो वठण, त बानीअ जे कन ते बि इहा ॻाल्हि पई त बादशाह इन छोकिरे खे जेको राति असां वटि आयो, इन ई चकर में बादशाह हुनखे फांसी थो ॼाराए। हाणे बादशाह थो पुछेसि, छोकिरो हुनखे ॿुधाए नथो, उन जे करे बादशाह हुनखे फांसी थो ॾे। बानी तकड़ी आई, अची पंहिंजी मालिकाणी खे चयईं त राति जेको पाण वटि छोकिरो आयो न, उन छोकिरे खे बादशाह थो फांसी थो ॾे, फांसी थो ॾे। फांसी बि थो असांजे करे ॾेईसि, मां ॿुधी आई इहा ॻाल्हि, फांसी बि इन चकर में थो ॾेईसि। हाणे छोकिरो बादशाह खे ॿुधाए कोन थो, बादशाह थो चएसि ॿुधाए, छोकिरो ॿुधाएसि कोन थो। सो हाणे हीअ महल अथई, न त मुड़ुसु थो हथनि मां वञे, महल कर। सौदागरनि छा कयो जो पंहिंजे नौकरनि खे हिकिड़ो थाल सोनियुनि मोहरनि जो भरे, सोनियुनि मोहरनि जो थाल भरे ॾिने, चई त फांसी घाट ते उते खणी वञो।
उते फांसी घाट ते वञो, उते वञी तव्हां चओ त ही जेके मोरूं आहिनि असां हिन छोकिरे खां परखाईंदासीं, सुञाणप कराईंदासीं, असांखे असां हे वठूं था, सो हिन छोकिरे खे या परख जे छोकिरे खे सची ऐं कूड़ीअ मोहर जी परख असां छोकिरे खां परखाईंदासीं त सचियूं हुन या कूड़ियूं। नौकर थाल खणी निकिता, डोड़ंदा डोड़ंदा आया फांसी घाट ते। फांसी घाट ते असांखे रुगो अंदरि न अंदरि न आहे, अब रुगो थोरो बसि असांखे 2 मिंट रुगो अंदरि वञण जो, इन छोकिरे सां रुगो असांखे ॻाल्हाइणो। नेठि इन्हनि खे अंदरि छॾी, वज़ीरज़ादो बीठो हुजे, मोरूं थाल भरियल खणी आया हिन जे साम्हूं। जे भाई मोरूं आंदियूं अथऊं, सो तूं असांखे मोरूं ॿुधाए त सचियूं हुन या कूड़ियूं। छोकिरो सम्झी वियो सोरा खे। छोकिरे हीअं मोहर हथ में खणी ऐं हिननि खे चयो त अदा हे जेके मोहरूं आहिनि तव्हां आंदियूं आहिनि, हे मोहरूं आहिनि सचियूं, पर हिन बादशाहीअ में न हलंदियूं। मोहरूं जेके आहिनि सचियूं, पर हिन बादशाहीअ में न हलंदियूं। नौकरनि खे इहो ई चयलु हो त तव्हां रुगो उते वञी छोकिरे जे साम्हूं रखिजो ऐं छोकिरो जेको चएव वरी मोटी अचिजो। नौकरनि जो इहो जवाबु ॿुधो सिधो आया सौदागराणी वटि, अची उन खे चइनि त छोकिरे मोरूं ॾिसी चयो त सचियूं आहिनि, पर हिन बादशाही में न हलंदियूं। हिन छा कयो जो मुङनि जी लप ऐं खीर जो वटो, मुङनि जी लप ऐं खीर जो वटो नौकरनि खे ॾिनो। हाणे हे खणी वञो उते छोकिरे जे साम्हूं वञी हिकिड़े पासे मुङ हारजो, ॿिए पासे खीर जो जेको वटो आहे उहो वरी ॿिए पासे ॾांहुं हारजो। छोकिरे जे साम्हूं हिकिड़े पासे ॾांहुं मुङ हारजो, ॿिए पासे ॾांहुं खीर हारजो। बसि तव्हां वञी इहो कयो, ॿियो तव्हांखे न आहे कुझु करिणो, ॻाल्हाइणो बि न आहे। वरी तकड़ा तकड़ा भॻा। बादशाह खे बि इहो हुयो त बादशाह खे बि हिनखे फांसी त कोन ई ॾियणी, बादशाह खे फांसी त कोन ई ॾियणी। बादशाह चए पियो त ॾिसां भले छोकिरो सची करे या हे जेके हिन ॾे गुज़ारतियूं थी पइजनि त इन्हनि जो राज़ वरी छा आहे, रातो गुज़ारतियूं अलॻि, हे गुज़ारतियूं पइजियूं अचनि, हे छा आहे। बादशाह खे इहा बि ख़बर पई त मोरूं हिन वटि आयूं, पर मोरूं ॾिसी हिन चयो त आहिनि सचियूं, पर हिन बादशाही में न हलंदियूं। ये सचियूं हुन पोइ छो न हलंदियूं। त हाणे बादशाह बि सायो करे डर कराई वेठो। नौकर तकड़ा तकड़ा आया, मुङ बि हथनि में हुजनि, खीर जो वटो बि हथ में हुजे, आया छोकिरे जे साम्हूं अची। छोकिरो ॾिसे पियो हिननि खे छा कनि, हिकिड़े पासे ॾांहुं मुङ हारियनि, हिकिड़े पासे ॾांहुं खीर हारियनि। हिननि जीअं हारियो छोकिरे ॾिठो, छोकिरे बादशाह जा जेके सिपाही बीठा उन्हनि खे चई त मूंखे बादशाह वटि वठी हलो, मां सची थो कयां, मां बादशाह खे ॿुधायां थो। बादशाह खे मूंखे फांसी बि तॾहिं थो ॾिए न जो मां बादशाह खे ॿुधायां कोन थो। हलो मूंखे वठी हलो बादशाह ॾे, मां बादशाह खे ॿुधायां थो। चौकीदारनि खे बि चयलु हो, सम्झायल हुयो, सिपाहियुनि खे बि चयलु हुयो। सिपाही हिनखे बादशाह वटि वठी आया। माण्हू परेशान त आहे चकर छा आहे। वठी आया, बादशाह जो ॾिठो त सिपाही वठी था पिया अचनि त बादशाह सम्झो त माना छोकिरे का ॻाल्हि कई आहे। बादशाह बि ख़ुशि थियो त छोकिरो ॿुधाए बि थियो, बड़ा खामखा बेगुनाह छोकिरो फांसी पियो चढ़े। बादशाह छोकिरे खे ॾिसी चए त छोकिरा खामखा ख़सीस ॻाल्हि लाइ पंहिंजी जवानी पियो विञाई। ॾिस हाणे मौत जे भउ खां सची थो करीं, हल ठीकु आहे, हाणे सची करे ॿुधाए त तूं ढगी कीअं ॾिठी। वज़ीर चयसि, वज़ीरज़ादे चयसि त बादशाह सलामत। हाणे हे सम्झी वियो त माना बादशाह उते हुयो, जेका शयूं मूंसां थियूं आहिनि बादशाह सां बि इहे शयूं थियूं। बादशाह खे चई त बादशाह सलामत। जॾहिं बानी मूं वटि 2 गिदरा खणी आई, हिकिड़ो कचो ॿियो पको। मां छा कयो जो उन जूं चतियूं हयमि, पोइ पके जूं विधमि कचे में, कचे जूं विधमि पके में। मां वरी उहे साॻा गिदरा थाल में रखी ऐं मां हिन ॾे वापसि मोकिलिया। उन जो मतिलबु इहो हुयो त कची पकी गॾु खाईंदासीं, कचो बि हुयो पको बि हुयो, न त हर को पकी खाईंदो आहे। हुन माना ईअं सम्झ मूंखे ॼण गुज़ारत ॾिनी त पकी खाईंदे ऐं जेकॾहिं कॾहिं कची अचे, का महल अचे, का तकलीफ़ अचे त पोइ तूं छा कंदे। त मां चयोमांसि त न, कची पकी गॾु खाईंदासीं। कचे गिदरे जा जूं चतियूं विधमि पके में, पके जूं विधमि कचे में, यानी कची पकी गॾु खाईंदासीं। साईं उन खां पोइ वरी हुन मोकिलियो मुंहिंजे कोसो ऐं थधो पाणी अलॻि अलॻि, कोसो ऐं थधो पाणी हुन मूं ॾे मोकिलियो।
मां उहे ॿई पाणी हिकिड़े थांव में मिलाया, थांव में मिलाए मां हुनखे मोटाए ॾिना। उन जी माना बि इहा हुई त कोसी थधीअ में बि गॾु गुज़ारींदासीं। कोसो अलॻि हुयो, थधो अलॻि हुयो। मां चयोमांसि न, गॾु पाणी गॾायमि त कोसी थधी गॾु गुज़ारींदासीं, सुख ॾुख गॾु गुज़ारींदासीं। साईं उन खां पोइ हुन मुंहिंजे मुश्क ॾियारे मोकिली। हाणे बादशाह खे बि यादि अचे पियो त बराबरि मूंसां बि इहा शइ थी। मां त पाणी पीतो, वरी ॿिए सां मुंहुं धोतुमि, गिदरो बि पको खाधुमि, माना रुॻो पके वारो थियुसि, कचे सां मुंहिंजो वास्तो न। चई साईं उन खां पोइ हुन मुंहिंजे मुश्क मोकिली, जेका मां छा कयो जो उथी ऐं जंहिं खट जे हेठां खट ते वेठो हुउसि, मां हुन जा पावा मथे करे ऐं खॾ खोटरे चइनी पावनि वटि मां उहा मुश्क विझी मथां मिटीअ सां वरी पूरे छॾी। उन जो मतिलबु इहो हुयो त मां चयो त हीअ ॻाल्हि ज़ारा इहा लिकंदी कान, हीअ ॻाल्हि पर जीअं मुश्क खे मां पूरे छॾियो, जीअं मुश्क खे मां पूरे छॾियो, ॿाहिरि हूंदी त ख़ुशबू कंदी, तीअं हीअ तुंहिंजी ऐं मुंहिंजी ॻाल्हि बि ईअं ॻुझ में रहंदी, कंहिंखे सुध न पवंदी। जीअं मुश्क खे मां दफ़न करे छॾियो, ईअं तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि बि ॻुझ में रहंदी, कंहिंखे सुध ई न पवंदी। साईं मां जॾहिं इहो कयो त पोइ हिन मूंखे चयो त तूं वञ, असां तोखे पाण ई ॻोल्हे लहंदासीं। साईं मां निकितुसि ॿाहिरि, तव्हां मूंखे मिलियो, तव्हां मूंखे मिलियो, सुबुह जो तव्हां दरबार में घुराए वरी मूंखां कयो सुवाल ढॻीअ जो, तव्हां सवाल कयो, मूंखे पक थी त इहा गुज़ारत तव्हांखे बि मिलियल आहे। तॾहिं तव्हांखे मां चयो त जीअं तव्हां ॾुधी तीअं मां ॾुधी, छो जो मां करे आयो हुउसि हुन सां वाइदो। मां हेॾा हुन सां वाइदा करे आयुसि, कची पकी गॾु गुज़ारींदासीं, थधी कोसी में गॾु हूंदासीं, ऐं हीअ ॻाल्हि बि ईअं हूंदी, ॻुझी हूंदी, जीअं अतुर खे मुश्क खे दफ़न करे छॾियुमि त हीअ ॻाल्हि बि कंहिंखे ख़बर न पवंदी। मां त हुन सां वाइदो करे आयुसि, मां तोखे कीअं ॿुधायां, मां उनजे करे तोसां ॻाल्हि कान कई। मां चयो ठीकु आहे, तव्हां चयो त मां फांसी थो ॾियां, मां चयो फांसी चढ़ी अञा को मसइलो कोन्हे, मां हुते वाइदो करे आहियां, मां वरी तव्हां सां ॻाल्हि कयां, मां छो जो हुन सां मां वाइदो कयो, मां उनजे करे फांसीअ ते राज़ी थियुसि। साईं पोइ वरी तव्हां मूंखे फांसीअ जो हुकुम ॾिनो, बानीअ खे ख़बर पई, बानी वञी हुन सां ॻाल्हि कई, मूंखे फांसी घाट ते बीठो हुउसि त हिन जा माण्हू मोहरनि जो थाल खणी आया, हिन पंहिंजे नौकरनि जे हथां मोहरनि जो थाल मूंखे मोकिलियो त हीउ परखे ॾे। साईं मां को सोनारो आहियां, पर इहा बि गुज़ारत आई। हिन मोहरनि जो थाल मोकिलियो त हे ईअं सम्झो मोहरूं अथई, हे रिश्वत ॾेई सिपाहियुनि खे ऐं पंहिंजी जान बचाए। मां हुनखे जवाब में चयो त मोहरूं आहिनि सचियूं, पर हिन मुल्क में न हलंदियूं। मां इहो ई चयोमांसि त सिपाही मूंखे कोन छॾींदा, छो जो ईअं सम्झो त बादशाह जे अना जो मसइलो आहे, हिन मोहरनि मां राज़ी न थींदा, बादशाह खां टिॼनि था, मूंखे न छॾींदा। उन खां पोइ साईं वरी हुन मुङ ऐं खीर मोकिलियो, मुङ ऐं खीर मोकिलियो, जेको हुनजो नौकर आयो अची मुंहिंजे साम्हूं हिकिड़े पासे ॾांहुं मुङ हारियईं, ॿिए पासे ॾांहुं खीर हारियईं। साईं उन जो मतिलबु इहो हो त हाणे हिन मूंखे चवाए मोकिलियो, जॾहिं सभु ॻाल्हियूं ॿुधाईमांसि, उन मूंखे परखियो बि त मां पंहिंजे ज़बान ते पको हुअमि, वरी रुशत जे लाइ चयईं त मां हीअ मिल्कियत ॾियां थी त इहा रुशत ॾेई पाण छॾाए, ॿुधायोमांसि त मूंखे इन ते बि न छॾींदा। उन खां पोइ साईं हिन जे नौकरनि अची हिन जे चवण मूजिबि हिकिड़े पासे ॾांहुं मुङ हारिया, ॿिए पासे ॾांहुं खीर हारिया। त हाणे हिन मूंखे चवाए मोकिलियो त वात में छो मुङ पिया थी छा, मुङ उछलाई, यानी वात में मुङ पिया थी छा, हेॾां खीर उछलाई, त हाणे खीर वांगुरु अछी ॻाल्हि कर, ॻाल्हि चिटी कर, हाणे लिकाइण जी ज़रूरत न आहे, हाणे ॻाल्हि चिटी कर, छो जो हाणे सिर ते आई, हाणे हुन मूंखे परखियो, हाणे मूंखे पाण इजाज़त ॾिनी त हाणे ॻाल्हि, हाणे तूं ॻाल्हि चिटी कर। उन खां पोइ साईं मां सिपाहियुनि खे चयो त मूंखे बादशाह वटि वठी हलो, छो जो मूंखे हाणे मोकल मिली आहे, मालिकनि पाण मोकल ॾिनी आहे, जे मोकल न मिली आहे मां फांसी चढ़ी वञा, मां हुन सां वाइदो करे आयुसि, मां तव्हां सां ॻाल्हि न कयां, पर हाणे जॾहिं हुन पाण मूंखे इजाज़त ॾिनी, मां तव्हांजे सिपाहियुनि खे चयो त मूंखे बादशाह वटि वठी हलो त मां बादशाह खे ॻाल्हि ॿुधायां। सो बादशाह सलामत, मां इन नमूने ढॻी ॾुधी, जेको तव्हां मूंखां पुछो पिया त तो ढॻी कीअं ॾुधी, मां ईअं ढॻी ॾुधी। हे अञा इहे ॻाल्हियूं हलनि ई पयूं
माना इहा हिकिड़ी राति थी न, सिर्फ़ु राति हिकिड़ी थी त हे वज़ीरज़ादो जंहिं दाइन वटि रहंदो हो उतां बि बानी सहकंदी अची दरबार में पहुती ऐं बादशाह खे चई त बादशाह सलामत वज़ीरज़ादो राति अलाए किथे गुम थी वियो आहे, ॾाढो असां सॼे महल में ॻोल्हियो आहे, अलाए काॾे वियो आहे। मां चयो बादशाह सलामत खे ॿुधाए असां ॾाढो ॻोल्हियो आहे। वज़ीर हुनखे चयो त अंधी ॾिसे नथी, हे साम्हूं त बीठो अथई। बानी ॾिठो था बराबरि वज़ीरज़ादो, हा साईं हा बराबरि इहे बीठो आहे, ही वज़ीरज़ादो आहे। बादशाह खे इहा ख़बर ई न आहे। बादशाह जो ॿुधो त माना हे आहे वज़ीरज़ादो। वज़ीर बि हुनजी सुञाणप कई, बानी बि अची ॿुधायोसि, हाणे बानी बि सुञाणप कई त हे ई आहे। हिते बादशाह जा ठप ठरी विया, बादशाह जा ठप ठरी विया। वज़ीर उथी ऐं बादशाह खे चयो त बादशाह सलामत, यादि अथव तव्हां मूंसां ईअं सम्झणु शर्त आई, उन जे करे तव्हां मुंहिंजे पुट खे मूंखां छिनी ऐं अणपढ़ियल दाइन जे हवाले कयो। मां पियो चवां त अकुल वधीक, तव्हां पिया चओ इल्मु वधीक। तव्हां मुंहिंजे पुट खे इल्मु बि कोन ॼाणायो, ॼट के माहौल में रहायो। हाणे बादशाह सलामत ॿुधायो त इल्मु वधीक या अकुल वधीक? इल्मु वधीक छो जो मुंहिंजे पुट खे इल्मु त कोन मिलियो, बाक़ी हा अकुल ईअं सम्झो मुंहिंजे मीरास मां हुनखे अकुल मिलियो, उहो मूं वारे असर मां हिनखे अकुल मिलियो। जंहिं अकुल सां अॼु ॾिसो तव्हां पाण हिन जे अकुल खे मञो था। पहिरीं आज़माइशी तव्हां सां हुनजी थी आहे, तव्हां हुनजे अकुल खे मञो था। हाणे ॿुधायो त इल्मु वधीक या अकुल वधीक? बादशाह वञी हार मञी, चई हा वज़ीर। बादशाह उथी वज़ीर खे भाकुर पातो त मां तोखे तकलीफ़ ॾिनी, हेतिरा साल तोखां पुट लकयमि, तुंहिंजे पुट खे मां तइलीम बि कान ॾियाराई। बराबरि वज़ीर तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, अकुल वधीक आहे ऐं इन सां गॾु जे इल्मु हुजे त अञा वधीक बहितर। पर ख़ाली छड़ो इल्मु हुजे ऐं अकुल न हुजे त उहो इल्मु कंहिं कम जो न आहे। बराबरि वज़ीर तो खटियो मां हाराए। बादशाह वज़ीरज़ादे खे चयो त ईअं सम्झ मां तुंहिंजो मयारी आहियां, जो असां पंहिंजे ईअं ज़िद में अची असां ॼण तुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾीसीं, पर हाणे इन जो मां अज़ालो थो कयां जो इन सौदागराणी सां जंहिंजी राति तो वञी ॻऊं ॾुधी आहे, जंहिंजी ॻऊं ॾुधी आहे, इन जी तोसां मां पाण शादी थो करायां। पोइ बादशाह सौदागराणी जी नियापो कयो, वज़ीरज़ादे जी ऐं सौदागराणी जी बादशाह धाम धूम सां शादी कराई, खे ॾाढा इनाम इकराम ॾेई ड्राए छॾियईं। इन्हनि खे रहण जे लाइ हिकिड़ो जुदा महल ॾिननि। कल्ह ॾिठासीं ॾाढा ख़ुशि लॻा वेठा।